रंगन भरी शाम में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? उमेद आहे त ठीकु ई हूंदो। ऐं अॼु बि असांजी हमेशह वांगुरु इहा ई दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जा महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हिक ॿिए जो हमेशह ख़्यालु रखंदा कयो। ख़्यालु रखण सां जेके आहिनि असांखे ॿिए कंहिंजी थर्ड पर्सन जी ज़रूरत न पवंदी आहे जॾहिं असां कंहिं हिक ॿिए जो ख़्यालु रखंदा आहियूं। ऐं हमेशह इंट्रो खां पोइ असां कंहिं न कंहिं नंढड़े टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहियूं, पर टॉपिक खां पहिरीं मां पंहिंजी ड्रेस जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदी हलां। निदास कलेक्शन जी मां ड्रेस वेयर कंदी आहियां ऐं हमेशह मां तव्हांखे ॿुधाईंदी आहियां उन्हनि जो शॉप किथे आहे। CTC शॉपिंग मॉल 3 तलवार ते 16 नंबर शॉप नंबर आहे। हमेशह तव्हांखे ॿुधायो बि आहे जॾहिं बि तव्हां बाय करणु वञो त असांजे प्रोग्राम जो जेको आहे हवालो ज़रूरु ॾिजो। उन सां फ़ाइदो इहो थींदो त तव्हांखे डिस्काउंट थींदो। बहरहाल असां पंहिंजे टॉपिक जी तरफ़ हलंदासीं। अॼु असांजो टॉपिक आहे त सादगी। सादगी मतिलबु इंसानु सादगी में वधीक ख़ूबसूरत नज़र ईंदो आहे या तयारु शयार थी करे, या हमेशह माण्हू चवंदा आहिनि भई किट में रहणु खपे। त उहा किट आहे छा? सादगी आहे या मेकअप शेकअप करण सां असां में वधीक ख़ूबसूरती ईंदी आहे या सादगी में ई माण्हू वधीक प्यारो लॻंदो आहे? त अॼु असांजा जेके कॉलर्स हूंदा असां उन्हनि खां बि पुछंदासीं त सादगी वधीक ख़ूबसूरत आहे या असां जॾहिं मेकअप वग़ैरह करे तयारु शयार थी करे ॿाहिरि निकिरंदा आहियूं त ख़ूबसूरत लॻंदा आहियूं, या सादा सीधा जीअं असां सिंपल हूंदा आहियूं, नेचुरल ब्यूटी जंहिंखे चवंदा आहिनि, उहा वधीक ख़ूबसूरत हूंदी आहे। ऐं असां जेके महिमान ॾिसण सां गॾु हूंदा उन्हनि खां बि असां पुछंदासीं त सादगी में रहणु खपे या वरी जेको आहे किट शिट में रहणु खपे। सो जेका नेचुरल ब्यूटी हूंदी आहे उहा त नेचुरली हूंदी आहे, पर ॾिसंदासीं केतिरा माण्हू जेके नेचुरल ब्यूटी जे तरफ़ आहिनि ऐं केतिरा जेके आहिनि वरी पाण खे ग्रूम करण जे चकर में हूंदा आहिनि त असां वधि खां वधि जेको आहे सुठा लॻूं। ऐं इहो हक़ीक़त बि ईअं ई आहे, पंहिंजो ख़्यालु रखणु खपे। ऐं जिथे असां वञूं था, जॾहिं असां वञूं था जंहिं बि दावत में, कंहिं पार्टी में, कंहिं सॾायो आहे, पर हमेशह माण्हू कोशिशि कंदो आहे त असां सुठा लॻूं। पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त जेतिरो माण्हू सादो हूंदो आहे ओतिरो ई सुठो लॻंदो आहे। छो जो करे करे असां ते उहो फैशन जेको आहे न आहे ठहंदो जेको असां करे वेंदा आहियूं। छो जो हर पर्सनैलिटी ते हर टाइप जो मेकअप या हर टाइप जी ड्रेसिंग न आहे ठहंदी। फैशन में त हर शइ इन आहे, फैशन में त हर शइ इन हूंदी आहे, कलर बि आहिनि, हेयर कट बि आहे, मेकअप बि आहे, ड्रेसिंग बि आहे, सभु कुझु आहे। पर जॾहिं जॾहिं असां उहो वेयर कंदा आहियूं त ज़रूरी न आहे त उहा हर शइ हर कंहिं ते ठहे। इन जे करे ॾिसंदासीं त सादगी खे वधीक माण्हू पसंदि कनि था या वरी जेको आहे फैशन जी तरफ़ वधीक ध्यानु आहे। छो जो चवंदा आहिनि न नेचुरल ब्यूटी, नेचुरल ब्यूटी, नेचुरल ब्यूटी जी अगरि कंहिं वटि आहे, जीअं कुदरतनि हिकिड़ो कंहिंजो कलर फेयर आहे या ऐं त उहो गिलो जेको आहे उनजे चहिरे ते नज़र ईंदो आहे ऐं उहो माण्हू खणी सादा ई कपिड़ा पाए छॾे पर उहो सुठो लॻंदो आहे। त ॾिसंदासीं त अॼु असांजा कॉलर्स या असांजा जेके महिमान हूंदा उहे केतिरो सादगी खे पसंदि कंदा आहिनि, या पाण हू केतिरो पंहिंजी ज़िंदगी आम जेका रूटीन वारी ज़िंदगी आहे उनमें केतिरो सादो रहणु पसंदि कंदा आहिनि। छो जो मां त ईअं चवंदसि त जेके मीडिया सां लिंक रखंदा आहिनि उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्क्रीन ते ईंदा आहियूं त मेकअप करणु रिक्वायरमेंट आहे, मेकअप ज़रूरी हूंदो आहे। पर जेका पर्सनल लाइफ हूंदी आहे न उनमें हू मेकअप खां थोरो भॼंदा आहिनि। छो जो रोज़ु रोज़ु मेकअप करे बि हिकिड़ो स्किन थोरो तरफ़ थी वेंदी आहे, ॿियो वरी दिलि भरिजी वेंदो आहे हिकिड़ो इंसान जो। पोइ हुननि खे घणो बि सादो रहणु पसंदि हूंदो आहे, भली कंहिं पार्टी में छो न वञनि। छोकिरियूं हल्की लिपस्टिक या ब्लश ऑन लॻाए हली वेंदियूं आहिनि त बि सुठियूं लॻंदियूं आहिनि। पर नेचुरल ब्यूटी जी ॻाल्हि थी हले त हिते नेचुरल ब्यूटी में इहो हूंदो आहे त जेके माण्हू लिपस्टिक बि न लॻाइनि, ब्लश ऑन बि न लॻाइनि, खणी मतिलबु बसि सादा कपिड़ा पाए ऐं हलिया वञनि फ्रेश थी करे त बि प्यारा लॻंदा आहिनि। सो उहा हूंदी आहे नेचुरल ब्यूटी। त ॾिसंदासीं अॼु जेके असांजा कॉलर्स हूंदा ऐं असां जेके महिमान हूंदा केतिरे हद ताईं सादगी खे पसंदि कनि था, केतिरे हद ताईं जेको आहे उन्हनि खे नेचुरल ब्यूटी पसंदि आहे। छो जो नेचुरल ब्यूटी इज़ नेचुरल ब्यूटी। बहरहाल कॉल आहे, ॾिसूं था कॉल ते केरु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नजीबुल्लाह कारो सांगड़ में जा। जी अदा रंगन भरी शाम में तव्हांखे वेलकम कयूं। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो भाउ? सभु ख़ैर अल्लाह जो रहम। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? जी अदा तव्हांजे साम्हूं बिल्कुलु प्रोग्राम ॾिसो पिया। जी हा, प्रोग्राम रोज़ ॾिसंदा आहियूं। कल्ह ॾिठोसीं, काल्ह ईंदूं, शामिल न थी सघियासीं। तमामु मज़ो अची रहियो आहे, प्रोग्राम ॾिसूं पिया। वॾी महिरबानी। ऐं कॉल ने जॾहिं बि तव्हांजी कॉल शामिल न थी सघे त मतिलबु मायूस न थींदा कयो, छो जो हिक ॿिए जे पोयां कॉल ईंदी आहे न त नंबर थोरो बिज़ी रहंदो आहे। जी हा, बिल्कुलु न, असां मायूस न थींदा आहियूं, बल्कि प्रोग्राम शौक़ सां ॾिसंदा आहियूं। ऐं अॼु असां फेसबुक पेज ते तव्हां ॾे तुफ़ैल सजरानी अचिणो आहे। जी जी बिल्कुलु। जी हा, ऐं मूंसां गॾु कुझु दोस्त वेठा आहिनि, मूंखे सिग्नल ॾीनि पिया त असीं प्रोग्राम ॾिसी रहिया आहियूं ऐं असांजो नालो खणी छॾ। जी जी बिल्कुलु खणो। जानी खाना कारडो आहे ऐं मोहम्मद उस्मान कारडो, शफ़ीक अहमद कारडो।
वॾी महिरबानी उन्हनि जी बि प्रोग्राम ॾिसनि पिया ऐं पसंदि कनि पिया। टॉपिक जेको तव्हांजो आहे तमामु सुठो आहे जी। ऐं आउं ऑलरेडी जेके सादा माण्हू वधीक पसंदि कंदो आहियां। सादगी खे वधीक पसंदि कंदा आहियो? जी हा, आउं सोचींदो आहियां त जेको माण्हू सादो आहे उहो सभिनी मां सुठो आहे। बिल्कुलु सही चयो तव्हां, सादो माण्हू सचो बि हूंदो आहे। जी हा, बिल्कुलु। वॾी महिरबानी अदा, तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया ऐं ईअं ई कॉल कंदा रहो, ईअं ई एप्रिशिएट कंदा रहो ऐं ईअं ई दुआ में यादि बि रखिजो। दुआ जी बि ज़रूरत हूंदी आहे असांखे, गॾु गॾु एप्रिशिएशन सां माण्हू दुआ बि ॾे। ऐं बहरहाल जीअं अदा चयो त सादगी वधीक वाकई पसंदि कई वेंदी आहे। सादगी ॿिए माण्हू जेके आहिनि उहे तमामु सुठा लॻंदा आहिनि ऐं सादा माण्हू जेके हूंदा आहिनि उहे सचा बि हूंदा आहिनि। हमेशह इहो ई ॾिठो वियो आहे, हमेशह इहो ॿुधो वियो आहे त सादनि माण्हुनि में थोरी सचाई बनिस्बत ॿियनि माण्हुनि जे थोरी वधीक हूंदी आहे। ऐं जेके असांजे प्रोग्राम ॾिसनि पिया उन्हनि जिन जा अदा नाला खयां उन्हनि जो हिकु दफ़ो वरी थैंक्स। प्रोग्राम ॾिसो पिया, उनखे पसंदि कयो पिया, तव्हांजी महिरबानी। सो असांजे जेके महिमान बि आहिनि, जीअं अदा ॿुधाए छॾियो त अॼु तुफ़ैल संजराणी साहिबु असां वटि जेको आहे एज़ अ गेस्ट हूंदो, असां उन्हनि खां ख़ूबसूरत गीत बि ॿुधंदासीं। बहरहाल कॉल आहे, ॾिसूं था कॉल ते केरु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी कीअं आहियो तव्हां? बिल्कुलु ठीकु अदा, तव्हांजे साम्हूं, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह, मालिक साईं जे करम में। जी अदा, छा चवणु चाहींदो? प्रोग्राम में कॉल कई आहे तव्हां? जी, मां त इहो ई चवंदुसि त हमेशह माण्हू जेके सुठा लॻंदा आहिनि, सुठा हूंदा आहिनि, उहे सिंपल माण्हू हूंदा आहिनि, सादा माण्हू हूंदा आहिनि। बाक़ी स्टैंडर्ड ऐं आकड़ियल माण्हू उहे सुठा, उनखे माण्हू पसंदि न कंदा आहिनि। सही, बिल्कुलु सही था चओ, छो जो जेके थोरो हुन में हूंदा आहिनि न उहे थोरी ले कंदा आहिनि, असां सिंधी में जंहिंखे चवंदा आहियूं ॾाढी ले करे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इंसान बि उहो हूंदो आहे जेको पाण खे सादी इख़्तियार कंदो आहे। बिल्कुलु माण्हू खे केरु न मञंदो आहे। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। ॿियो प्रोग्राम जे हवाले सां कुझु चवणु चाहींदो? टीवी जो वॉल्यूम घटि करे छॾियो, बल्कि कॉल ई डिस्कनेक्ट थी वई ऐं अदा जेको आहे उहो ॻाल्हाए पियो त मुंहिंजो आवाज़ ई मूंखे बैक थिए पियो। त हमेशह कॉल जेका जॾहिं मिलायो, एॾी महिनत सां तव्हां कॉल मिलाईंदा आहियो, एॾी महिनत खां पोइ जॾहिं कॉल मिली वेंदी आहे त वरी टीवी जो वॉल्यूम ऑन हूंदो आहे त उहो छा हूंदो आहे, सिग्नल्स प्रॉब्लम थी वेंदो आहे त पोइ कॉल खे जेको आहे डिस्कनेक्ट करिणो पवंदो आहे। इन जे करे हमेशह जॾहिं बि कॉल कयो त टीवी जो वॉल्यूम जेको आहे हमेशह तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त बंदि करे छॾींदा कयो। बहरहाल तव्हां वॾी महिरबानी, तव्हां कॉल कई ऐं टॉपिक ते ॻाल्हायो ऐं हमेशह सभिनी जो इहो ई चवणु हूंदो आहे त सादगी खे वधीक पसंदि कयो वेंदो आहे ऐं सादा माण्हू सचा बि हूंदा आहिनि, सुठा बि हूंदा आहिनि ऐं सुठा लॻंदा बि आहिनि, छो जो उन्हनि में जेका आहे न नेचुरल ब्यूटी हूंदी आहे हिकिड़ी क़िस्म जी। कॉल आहे, ॾिसूं था कॉल ते केरु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, केरु किथां खां? हा मैडम, दादू मां इम्तियाज़ सूरत जो ॻाल्हायां। जी अदा, रंगनि भरी शाम में तव्हांखे वेलकम कयो। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो भाउ? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जे एहसान सां आहियो, ख़ुशि आहियो, ख़ैर तबियत सही आहे? बिल्कुलु ठीकु, अलाह जो शुक्र। तव्हांजे साम्हूं आहियां, प्रोग्राम ॾिसो पिया? ॾाढो मज़ो अचे पियो ऐं ॾाढो सुठो सवाल खणी आया आहियो, ॾाढो मज़ो अची रहियो आहे। वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं टॉपिक ते ॻाल्हाईंदो, अॼु असांजो टॉपिक आहे सादगी। त सादगी में वधीक माण्हू सुठो लॻंदो आहे या मेकअप शेकअप में? असुल छा आहे, जो जेको सुहिणो ऐं ख़ूबसूरत हूंदो आहे न, जी, उहो सादगी में तमामु घणो सुहिणो लॻंदो आहे। सही। इन जे करे सुहिणनि माण्हुनि खे जेको आहे मेकअप जी ज़रूरत न पवंदी आहे। अच्छा, भला रुॻो सुहिणनि माण्हुनि खे न पवंदी आहे? हा, असुल छा आहे त सुहिणनि जी ईअं ई सुहिणो तमामु घणी हूंदी आहे, इन जे करे बिल्कुलु, जेके सादा रहंदा आहिनि उन्हनि में उहा ई नेचुरल ब्यूटी हूंदी आहे त उहे उहे ई ख़ूबसूरत रहंदा आहिनि। ऐं ख़ासि करे माना असां मर्द जेके हज़रात आहिनि, इहे मेकअप न कंदा आहिनि, तब ॾिसो त माशाल्लाह केॾा सुहिणा ऐं सुठा लॻंदा आहिनि। अच्छा, तव्हां मतिलबु मर्दनि खे वधीक उहो कयो था? न, मर्द बि ईअं अगरि ॻाल्हि कजे त मर्द बि कंहिंखां घटि न आहिनि, मर्द बि सभु कुझु कराइनि था, फेशियल कराइनि था, आईब्रोज़ कराइनि था, सभु कुझु कराइनि था। पर इहो आहे त मेकअप जेको आहे उहो ज़ाहिर ॻाल्हि आहे छोकिरियूं इस्तेमालु कंदियूं आहिनि ऐं छोकिरा जेके आहिनि उहे घटि इस्तेमालु कंदा आहिनि या बल्कि न बि कंदा आहिनि। ऐं बाक़ी ॿियो फैशन छोकिरा बि कनि था, ईअं कोन्हे को त छोकिरा जेके आहिनि वीचारा बसि रुॻो फ्रेश थी करे ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि। न, सैलून ॾिसो भरिया पिया आहिनि छोकिरनि सां, अॼु ही फेशियल त अॼु हू फेशियल। सो बाक़ी नेचुरल ब्यूटी त नेचुरल आहे, कंहिंजो अगरि कुदरतनि मतिलबु कलर फेयर आहे या अगरि कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कलर बि एतिरी मायने नाहे रखंदो, तव्हांजा जेके नेन नक्श हूंदा आहिनि न उहे सुठा हुजणु खपनि। अगरि उहे सुठा आहिनि, अगरि तव्हांजो कलर नॉर्मल बि आहे त तव्हां सुठा लॻंदा आहियो। बाक़ी हाणे कलर अगरि फेयर बि हूंदो आहे, कॾहिं कॾहिं कंहिं माण्हू खे उहो बि सुठो न लॻंदो आहे, घणो ओवर कलर बि न हुजणु खपे। बहरहाल ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जीअं नेचुरल ब्यूटी जी ॻाल्हि था कयूं त उहा हाणे अलाह जी मर्ज़ी आहे, कंहिंखे कहिड़ो कलर ॾिनो अथसि, कंहिंखे कहिड़ो ॾिनो अथसि। पर सादगी जो मतिलबु आहे त विदाउट मेकअप जॾहिं केरु बि हूंदो आहे त उहो वधीक जेको आहे न सुठो लॻंदो आहे, सोभर लॻंदो आहे। त
जेको हिन वक़्तु ताईं जेके असांखे कॉल्स आयूं उन्हनि मां इहो ई लॻो आहे त उन्हनि खे वधीक सादा माण्हू पसंदि आहिनि। बहरहाल हिते ब्रेक जो टाइम थियो आहे रंगनि भरी शाम में। ब्रेक ते वञूं था, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त असां सां खोड़ सारा रंग गॾु हूंदा ऐं असां पंहिंजे रंगनि भरी शाम में वधीक रंग भरींदासीं। टाइम थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक, ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं। वेलकम बैक रंगनि भरी शाम में। तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कयूं था ऐं ब्रेक ते पहिरीं ब्रेक खां पहिरीं जॾहिं असां कॉलर्स सां ॻाल्हि कयूं पिया त सभिनी ॿुधाए छॾियो त जेको आहे तव्हां वटि अॼु जेको गेस्ट आहे उहो तुफ़ैल संजराणी साहिबु आहिनि। सो असां बिना देरि उन्हनि खे वेलकम कंदासीं, इंट्रोडक्शन कराए छॾींदसि मां। उहे कंहिं तारुफ़ जा उहे मोहताज न आहिनि, सॼी हिंद सिंध पूरो पाकिस्तान बल्कि दुनिया उन्हनि खे सुञाणे पई। असां वेलकम कंदासीं रंगनि भरी शाम में तुफ़ैल संजराणी साहिब खे। अस्सलाम वालेकुम तुफ़ैल भाउ। वालेकुम अस्सलाम, रंगनि भरी शाम में तव्हांखे बि सलाम हुजे। वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। सभु ॾिसंदड़ जेके आहिनि शाम जा पहर जेके जेके जिथे जिथे, छो जो दुनिया में हर जॻह ते शाम जो टाइम अलॻि अलॻि आहे। बिल्कुलु। असां वटि हिन वक़्तु पाकिस्तान सिंध में शाम थी रही आहे ऐं उहा वरी रंगनि भरी आहे। बिल्कुलु। सभिनी दोस्तनि सभु दोस्त सेलिब्रेट कंदासीं रंगनि भरी शाम खे। रंग भरींदासीं। रंग भरींदासीं। वॾी वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढी आयो ऐं असां सां हिकिड़ो ॿियो महिमान बि गॾु आहे। मां उन्हनि जो बि इंट्रोडक्शन कराईंदी आहियां। असां सां गॾु आहे मुस्तफ़ा लाशारी ऐं उन्हनि खे बि तव्हां यूट्यूब ते उन्हनि जा नंढा नंढा क्लिप हूंदा आहिनि, उहो चैनल आहे उन्हनि जो बाक़ाइदा, उन्हनि खे तव्हां ॾिठो हूंदो। उन्हनि खे रंगनि भरी शाम में वेलकम कयो था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो? ठीकु, अल्लाह जो शुक्र, बिल्कुलु ठीकु। अच्छा तुफ़ैल भाउ, असां जीअं इंट्रो में ई तव्हां चयो त शाम सेलिब्रेट कंदासीं, रंग भरींदासीं। पहिरियां त तव्हां खां पंहिंजे प्रोग्राम जे हवाले सां मां पुछंदमि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां असांजा वॾा आहियो, सीनियर आहियो, जेको नालो आहे असांजो प्रोग्राम जो, तव्हांखे इहो कीअं लॻो? असल में छा आहे जो दुनिया कंहिं ज़माने में मां हिकिड़ो दफ़ो PTV ते वियोसि कंहिं प्रोग्राम जे सिलसिले में, त उते मरहूम हारून रन साहिबु चयो मूंखे, चयसीं जॾहिं प्रोग्राम TV जो आगाज़ कयोसीं त असांजी ॿाहिरि अखि कलरफुल हुई ऐं जॾहिं स्क्रीन खुलंदी त हू ब्लैक एंड वाइट हुई, त असीं परेशान थींदासीं त एॾो सुठो सेट लॻायो आहे ऐं एतिरा कलर्स हुन में भरिया आहिनि, लेकिन जॾहिं TV ऑन थिए थी त उहा ब्लैक एंड वाइट, छो जो असां ॿाहिरि वारा रंग अञा TV खे कोन ॾेई सघियासीं। सही। वरी उहो दौरु आयो जॾहिं TV ऑन थींदी त उन में सभु कलर्स नज़र ईंदा हुआ। रंगनि जो मक़सदु इहो आहे, जेतिरी ख़ूबसूरती तव्हां ॾिसो पिया, जेतिरा मुंहिंजा कपिड़े जा कलर्स आहिनि या हिन में बर्थ भरियल आहिनि, उहे सभु जा सभु रंग आहिनि। बिल्कुलु। ऐं उन रंगनि भरी शाम में असीं गॾु तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे, तमामु सुठो आहे। तव्हांजे होस्ट हुजण जी वजह खां बि ऐं असांजे डायरेक्टर साहिबु आबिद महर साहिबु। बिल्कुलु बिल्कुलु, वॾी महिरबानी। छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं हिकिड़ो टीम वर्क थींदो आहे न त पोइ उहा शइ जेको आहे न निकिरी करे ॿाहिरि अची वेंदी। बिल्कुलु बिल्कुलु ईअं बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे। अच्छा तव्हां हिंद सिंध पाकिस्तान खां अलावा ॻायो आहे, पंहिंजो नालो जेको आहे रोशन कयो आहे, पंहिंजे पाकिस्तान जो, पंहिंजे माउ पीउ जो सभिनी खे ख़बर आहे। तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिंखां लिकियलु न आहियो, माशाल्लाह, अलाह साईं तव्हांजी एतिरी इज़त कई आहे। हाणे जेके असांजा ॾिसंदड़ व्यूअर्स आहिनि जेके हिन वक़्तु असांखे ॾिसनि था, उहे यकीनन इहो ॼाणणु चाहींदा हूंदा त को नयो एल्बम, कोई नयो गीत तव्हांजो कहिड़ो आहे जेको रिसेंटली आयो आहे या अचिणो आहे? असल में म्यूज़िक अणखुट खज़ानो आहे, हुते जेतिरो बि कमु कजे उहो घटि आहे ऐं मां पंहिंजे लाइ त कॾहिं ज़िंदगी में कोन ॻायो आहे, पर जेका बि सिट ॻाई हूंदी त पंहिंजे व्यूअर्स जे लाइ, पंहिंजे चाहण वारनि जे लाइ ॻाई हूंदी। तव्हां ॾिसो हिन वक़्तु पाण जंहिं प्लेटफॉर्म ते वेठा आहियूं त उन प्लेटफॉर्म जा जेके मालिकान आहिनि उन्हनि पंहिंजे लाइ ई चैनल न आहे खोलियो, व्यूअर्स जे लाइ खोलियो आहे। उन्हनि तक रंग जेके आहिनि, हसीन ॻाल्हियूं, हसीन मैसेजिस, हसीन प्रोग्राम, हसीन टॉकिंग, हसीन सिंगिंग, हसीन प्रोग्राम जेके आहिनि उहे सभु उन्हनि मोकिलिया ऐं मुंहिंजो जेको लेटेस्ट कमु आहे मां 2020 हा 2020 सम्झो 2020 ऐं हीअ 2020 हले बि पियो पाकिस्तान में, त कोशिशि करियां पियो त पाकिस्तान जो जेको रिच म्यूज़िक आहे जंहिं ते हमेशह ई कमु करे फ़नकारनि पंहिंजी इज़त माणी आहे, हिन सरज़मीन जो असांजे मथां वॾो अहसान आहे त ॾाढी सुरीली सरज़मीन आहे। कुझु ज़मीनूं हूंदियूं आहिनि
उहे ॾाढियूं सुहिणियूं हूंदियूं आहिनि, पर मां चवंदुसि असांजी पाकिस्तान जी सरज़मीन जा कुझु ख़िता अहिड़ा आहिनि जेके सुरीला आहिनि, उन में सिंध सिर फ़हिरिस्त आहे। बिल्कुलु सही। कोशिशि कंदा आहियूं त का नई शइ, जीअं मुंहिंजो गीत, मुंहिंजो कलाम, मुंहिंजो कसीदो जेको आहे पूरी दुनिया पसंदि कयो, पूरे ऑल ऑफ द वर्ल्ड में सुहिणा लॻंदा एॾी वाला आहे। बिल्कुलु इन खां पहिरियां केटियनि ते ॻाढ़ो जोड़ो, हाणे कोशिशि करियूं पिया त पाकिस्तान जी जेतिरियूं बि ज़ुबानूं आहिनि उन्हनि खे मेशअप करे, फ्यूजन ठाहे करे उहा रिप्रेज़ेंट कजे, ताकी हर ॿोली जो माण्हू उन खे बासानी ॿुधी बि सघे ऐं सम्झी बि सघे ऐं मज़ो बि माणे। मज़ो बि बिल्कुलु। अच्छा, इहे जेतिरियूं बि असांजे पाकिस्तान में ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं उन्हनि जो मिक्सअप ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ी वॾी मुश्किल ॻाल्हि आहे त ज़बानूं 2, 3, 4 तव्हां केतिरियूं ज़बानूं मतिलबु? मूं ब्रावी में ॻायो आहे, पश्तो में ॻायो आहे, सिंधी में ॻायो आहे, सराइकी में ॻायो आहे, गुजराती में ॻायो आहे ऐं पंजाबी में ॻायो आहे। छो जो इहे ज़ुबानूं इहे आहिनि त असीं पंहिंजे कल्चरल में पंहिंजे कल्चर जेको विंग आहे उन में पंहिंजी पंहिंजी जॻह ते पंहिंजी सुञाण रखूं था। पर असां सिंध धरती में रहण जी वजह खां लतीफ़ खे ॻायूं था, जंहिंजी वजह खां हर कलाकार खे वॾो मान मिले थो, सचल खे ॻायूं था, कलाकार खे मान मिले थो ऐं पूरी दुनिया में हज़रत सखीलाल, शहबाज़, कलंदर, मरवंदी साईं जी धमाल ॻाइजे थी, जंहिंमें पहिरियों जुमिलो चवनि था सिंधड़ीअ जो शहबाज़ अला। इहे क्रेडिट आहिनि असांजे लाइ ऐं नओं कम बि कोशिशि करियूं पिया ऐं हिन वक़्तु मार्केट में सोशल मीडिया जो तमामु घणो ज़ोर आहे ऐं हिकिड़ो तूफ़ान आहे, तूफ़ान बरपा आहे सोशल मीडिया ते। पर कोशिशि कजे त सोशल मीडिया ते जेके बि शइ तव्हां अपलोड कयो था उनजो फीडबैक तव्हांखे शर्मिंदा न करे। बिल्कुलु सही था चओ। उनजो फीडबैक तव्हांखे शर्मिंदा न करे, छो जो तव्हां हलिया वेंदो, सोशल मीडिया उते बीठी हूंदी ऐं तव्हांजी सुठियूं ॻाल्हियूं माण्हू उन मां सर्च कंदा। अगरि जेकॾहिं तव्हां सुठो कमु नाहे कयो या का ग़लति कयो आहे त पोइ तव्हांजे वञण खां पोइ बि माण्हू शेम कंदा। कोशिशि कजे त सोशल मीडिया ते भले खिलाइण जो करैक्टर हुजे, सिंगिंग जो करैक्टर हुजे, अदाकारी जो करैक्टर हुजे, न्यूज़ जो एनी कोई बि करैक्टर हुजे, उनखे एतिरो पावरफुल करे तव्हां मार्केट में ॾियो जो तव्हांजे परपुठ जेका आहे सुठो लफ़्ज़नि में तव्हां जेको बि करणु चाहियो था उहो तव्हांजो दिलि आहे। चवंदा त दिलि अहिड़ी शइ आहे जे करण ते पए त समुंड पार करे वञे, न करण त पए त नाली न टपे, गे करे बीह माण्हू खे न। अच्छा, इहो बि वाकई दिलि जो ई हूंदो आहे, कॾहिं कॾहिं इंसान खे एतिरो भउ थींदो आहे ज़रो बि न टपी सघंदो आहे। बहादुर बि अंदरि आहे ऐं कमज़ोरी बि अंदरि आहे। हा, इहो बि आहे। ऐं असांजो म्यूज़िक जी जेका फील्ड आहे उन में असांजे लाइ त ख़ासि करके तोहफ़ो आहे त लाखीणे लतीफ़ सरकार पाण दंबूरो खयो आहे, उन्हनि सतनि सुरनि सां वेही अलाह जी ज़ात खे पाॾायो अथऊं ऐं उन सुरनि मां जेका आहे सिंध धरती जे हर वहण वस्तीअ में उहे लतीफ़ जा सुर विया आहिनि। पोइ उन मां उहे कलाकार पैदा थिया आहिनि। उन कलाकारनि में अलाह साईं असांखे बि इहो लतीफ़ सरकार जे सदके जेको आहे थोरो वंड ॾिनो आहे, छो जो कला जी दुनिया जो जेको प्लेटफॉर्म आहे तमामु ॾुखियो, तमामु वसी, तमामु वॾो आहे। अच्छा, हिकिड़ो एज़ अ सिंगर केतिरो बहादुर हूंदो आहे? ॾाढो भॼण जो ॾाढो बहादुर हूंदो आहे, छो जो तव्हां माना हर हिकु ज़बान में ॻायो था ऐं पंहिंजो असांजी बहादुरी जी इंतिहा इहा हूंदी आहे जो अगरि प्रोग्राम में जहिड़ो थी पए त सभ खां पहिरियों असां भॼंदा आहियूं। ऐं नंबर ॿी ॻाल्हि, असां कलाकारनि जे लाइ कंहिं बि स्टेज ते जॾहिं असां महिमान थी वेंदा आहियूं, केॾो बि वॾो इवेंट में प्रॉब्लम हुजे, सभ खां पहिरियां उन इवेंट जा माण्हू कलाकार खे सेव कंदा आहिनि। उनजी वजह आहे, उनजी रीज़न आहे त हीउ हिकु महिमान आहे। ॿियो वरी ही अलॻि शइ आहे, अलॻि हिकिड़ो म्यूज़िक करण वारो माण्हू आहे। अगरि हिन खे का तकलीफ़ ॾींदासीं त असांजे सॼे तर जी बेइज़ती थी वेंदी। कोशिशि कंदा आहिनि त उहे असां फ़नकार खे, कलाकार खे सेव कयूं। असांजा पंहिंजा मामलात आहिनि, ॻोठ जा मामलात आहिनि, या असां में पाण में बिरादरी में को मसइलो थी आहे, कलाकार खे तकलीफ़ न थियणु खपे। छो जो इहो कलाकार हर कचहरी में वेहंदो, पोइ उन ॻोठ, उन वहण, उन वस्ती जी ॻाल्हि कंदो, किथे न गिला थी पए। अमूमन असां सां ॾाढो प्यारु कंदा आहिनि माण्हू, यकीन कयो, ॾाढो मोहबत कंदा आहिनि। बिल्कुलु। ऐं इहो प्यारु तव्हांजो, जीअं तव्हां आयो इंट्रो में, मां तव्हांखे ॿुधायो ब्रेक ते हुयासीं त कॉल, मतिलबु इंट्रो में ई कॉल करे चवनि पिया त अॼु तव्हां वटि जेको आहे महिमान जेको आहे
संजाणी साहब आहिनि त ॾिसो इहो प्यार आहिनि हुननि खे पहिरीं ई ख़बर पइजी वई त तव्हां आहियो त उहो कॉल माना उन्हनि मिलाई पर असल में तव्हां उन टाइम न अची सघिया अञा इंट्रो ई हुयो प्रोग्राम जी शुरूआति ई हुई त इहो हूंदो आहे प्यार इहा ई हूंदी आहे दिलि छो जो हिकिड़ो इन मां सचो प्यार मां इन खे चवंदी आहियां छो जो असां उन्हनि खे कुझु ॾियूं त कोन था ज़ाहिरी ॻाल्हि आहे अच्छा सभु मां तव्हांजी ॻाल्हि खे कयां थो कुझु कलर्स नज़र ईंदा आहिनि हा ठीकु आहे जॾहिं असीं का शइ ॾिसंदा आहियूं पोइ ॿुधाईंदा आहियूं यकीन कयो ज़ुबान मां जेको असांजी आवाज़ निकिरे थी उहा बि कलरफुल आहे बिल्कुलु बशर्ते की तव्हां हुन में कलर भरे सघो भरे सघो सही इहा ई ज़ुबान आहे जेका कंडनि जी सूरत में लफ़्ज़ कढे थी इहा ई ज़ुबान आहे जेका माखीअ जहिड़ो लफ़्ज़ हाणे माखी ऐं कंडनि जो कॉन्सेप्ट अलॻि अलॻि आहे अलॻि अलॻि आहे लेकिन इहो आहे त इन में रंग आहिनि कलर्स आहिनि सही ऐं एॾा कलर्स भरियल आहिनि ज़ुबान में जेके वोकल्स असांखे नज़र नथी अचे इन में जेतिरो वसी कंदो वेंदो दुनिया तोखे ओतिरी हसीन ख़ूबसूरत इंडलठ कलरनि वारी नज़र ईंदी वाह वाह ज़बरदस्त ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो सीनियर जेको आर्टिस्ट हूंदो आहे या कलाकार हूंदो आहे या सिंगर हूंदो आहे जीअं भाउ ॻाल्हि करे पियो त ज़बान जेका आहे उहा एतिरो मिठो बि ॻाल्हाए सघे थी ऐं कड़वो बि ॻाल्हाए सघे थी असां कंडनि वारी ॿोली बि ॻाल्हाए सघूं था पर हीअ जेके आहिनि हिननि जी ॻाल्हाइण जो बि तरीक़ो ई आहे मतिलबु एतिरो सुठे तरीक़े सां ॻाल्हाइनि पिया जो हिकु हिकु लफ़्ज़ मां कोई माण्हू सिखे पियो मां मतिलबु हिननि वटां सिखां थी मां हिननि सां ॻाल्हायां बि थी पर मूंखे कुझु ॻाल्हियूं सिखण जे लाइ बि मिलनि थियूं ज़ाहिरी ॻाल्हि असांजा सीनियर आहिनि वॾा आहिनि असां हिननि खे सिखंदा आहियूं त फिलपा ही जेको आहे मुसवर असां सां गॾु आहे ही बि यूट्यूब ते हिकिड़ो नंढिड़ो चैनल आहे नालो ई मुसवर हा नालो ई मुसवर अथसि त ॾिसूं था हिन केतिरा रंग भरिया आहिनि मुसवर तव्हांखे कीअं मतिलबु इहो शौक़ु थियो कीअं यूट्यूब ते तव्हां पंहिंजो चैनल ठाहियो ऐं तव्हांजे लाइ ॿुधायो वञे त तव्हां एक्टिंग जे हवाले सां कुझु पढ़ंदा आहियो छा पढ़ंदा आहियो कुझु ॿुधायो पंहिंजे बारे में एक्चुअली मूंखे नंढाइप खां वठी मतिलबु फिल्मुनि में ड्रामनि में कमु करण जो ॾाढो शौक़ु आहे अच्छा इवन हाणे बि मां जॾहिं यूनिवर्सिटी वेंदो आहियां त हैंड फ्री हणी करे ऐं अहिड़ा इंडियन बॉलीवुड जेके सॉन्ग्स आहिनि उहो ॿुधंदो आहियां ईअं फील थींदो आहे त मतिलबु मां शाहरुख खान आहियां या कोई वॾो हीरो आहियां ऐं फिल्म जो सीन आहे रियल लाइफ न आहे अच्छा मूंखे मतिलबु हिकिड़ो इल्यूजन जी हद ताईं मूंखे लॻंदो आहे त मतिलबु हीअ जेका दुनिया आहे उहा हिकु फिल्म आहे फिल्म उहो मतिलबु रियल न आहे अच्छा ऐं इन जे करे ई मूंखे लाइफ में इलाही मसइला बि थियनि पिया छा थींदो आहे मुंहिंजा दोस्त आहिनि इलाही मूंखे चवंदा आहिनि तूं पाण खे छा सम्झंदो आहे तूं एक्टर सम्झंदो आहे हीअं सम्झंदो आहे त माना इलाही माण्हू इन जे करे मूंखां नफ़रत बि करणु शुरू थी विया इवन मुंहिंजी यूनिवर्सिटी में त मां वरी सोचियो त छो न भला हिकिड़ो अॼुकल्ह मतिलबु सोशल मीडिया जीअं सर्च कयो त जी जी बिल्कुलु त छो न इन खे ई पंहिंजो हिकिड़ो हथियार बणाइजे छो जो असां वटि चांस न मिलंदो आहे माण्हुनि खे एक्टिंग जो शौक़ु त हूंदो आहे पोइ वरी मां ॿियो वरी बलोच फैमिली सां तालुक़ु आहे मुंहिंजो लाशारी जेके आहिनि बलोच हूंदा आहिनि त घर वारा बि न पिया मञनि हिन फील्ड जे लाइ पोइ मां इलाही मुश्किल सां मतिलबु मंझराए करे वरी फिल्म मेकिंग जी स्टडी जे लाइ हिते आयुमि अच्छा इकरा यूनिवर्सिटी में पढ़ंदो आहियां मां कराची में उन खां पोइ मूंखे हिकिड़ो वरी चांस मिलियो मां सिंध में मतिलबु इंटीरियर जी साइड करियर काउंसलिंग बि कंदो आहियां ॾाढी अच्छा छो जो मूंखे माना 2 साल मां इंजीनियरिंग में विञाया छो जो मूंखे कोई करियर काउंसलिंग करण वारो न हुयो त उन जे करे ई वरी मां हिते मतिलबु सिंध में सखर थी वियो हैदराबाद या लाड़काणो वग़ैरह त उते वञी करे करियर काउंसलिंग कंदो आहियां उन खां पोइ जॾहिं मां US में हुयुमि त उते मूंखे हिकिड़ो मतिलबु आयो त छो न ॾिसो माना फ्री ऑफ कॉस्ट हिकिड़ो रुपयो बि तव्हांजो ख़र्चु नथो अचे ऐं मूं जहिड़ो माण्हू जेको माना कॾहिं सोचे बि नथो सघे त ॿाहिरि वञे उहो US में वेठो आहे ऐं फ्री ऑफ कॉस्ट हिकिड़ी कैलिफोर्निया स्टेट में पढ़े थो पियो त मां सोचियो इहा ई शइ ॿियनि माण्हुनि खे छो न ॿुधाइजे पंहिंजे ॿियनि सिंधियुनि खे छो न ॿुधाइजे त उन महिल मां इहो हिकिड़ो कैरेक्टर कयो मासी मोरा जो जी हा एक्चुअली मोरा जेको आहे हिकिड़ो मतिलबु ओल्ड हिकिड़ो नेम आहे जेको मुंहिंजी ॾाॾी जो नेम आहे हा ऐं उहा तमामु मतिलबु ईअं चओ त सभिनी ख़ैरात ॾाढी कंदी हुई माण्हुनि जी हेल्प करणु वग़ैरह त मां सोचियो त उन सां मुंहिंजी माना ॾाढी अटैचमेंट बि हुई मां चयो त हाणे उहा त न रही आहे छो न उन्हनि जे कैरेक्टर करे मां ई माण्हुनि खे मतिलबु हिकिड़ी उहा ई पर हिकिड़ी डिफरेंट तरीक़े सां ॿुधायां पोइ मां हिकिड़ी यू ग्रेड जंहिं स्कॉलरशिप ते मां पाण वियो हुउमि उनजी वीडियो ठाही ऐं उहा इलाही मतिलबु माण्हुनि ॾिठी उन खां पोइ मां 2-3 ॿियूं वीडियोस ठाहियूं ऐं उहे सभु वायरल वयूं जीअं ई वायरल वयूं त मां चयो हे त माना हिकिड़ो सुठो आहे ऐं माण्हू ॾिसनि बि था त पोइ हा त पोइ मां इहो जेको आहे कैरेक्टर मतिलबु ईअं सम्झो हाणे त मां उन ते माना बॉडी शेमिंग ते या जेके बि सोशल इशूज़ आहिनि उन्हनि ते ॻाल्हायां पियो अच्छा मतिलबु तव्हांजो कोई बि कैरेक्टर हूंदो आहे हुन में हिकिड़ो मैसेज हूंदो आहे ज़रूरु हूंदो आहे मैसेज अच्छा त मासी मोरा वारो जॾहिं तव्हां कयो त पहिरियों छा कहिड़ो हुयो वीडियो जेको तव्हां ठाहियो छा ते ठाहियो पहिरियों वीडियो मां ईअं ई ठाहियो हुयो उते वेठो हुयुमि त हिकिड़ो पाण थियो मुसविर लाशारी ऐं ॿियो थी मासी मोरा मतिलबु डबल कैरेक्टर ऐं उन में उहो मासी खां पुछे पियो त तूं मासी जेको आहे सो अमेरिका कीअं अची वई आहे भाउ करायोसि उहो कैरेक्टर
ख़बर त पई ने कीअं थो करे जो सीनियर बेटा तो वो पास कदो न तव्हांखे बिल्कुल बिल्कुल सर जो मां तमाम घणो फैन आया छो जो चंदा त मां पाण मौसी भी पाण आया मुसवर भी पाण आया इहो ई त कमाल आहे। इहो ई त कमाल आहे। ऐं ॿी सुठी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त मां अजरक जेको आहे सो उते अमेरिका में अहिड़ी काई बि जॻह न हुई जिते मां अजरक खां बिना वियो हुजां। वाह वाह ज़बरदस्त। त छो जो असांजी हिकिड़ी मतिलबु सकाफ़त आहे ऐं माण्हुनि खे ख़बर पई हुजे त सिंधी माना एॾो सुहिणो मूंखे इलाही चयो असांखे ॾेई छॾ सुहिणो आहे ॾाढो हे कपिड़ो मां चयो असांजी सकाफ़त आहे ज़रूरु मां खणी वियो हुयमि ॾाढा सिंधी टोपी वग़ैरह त तव्हां माना मासी बि पाण आहियो ऐं मुसवर बि पाण आहियो। जी बिल्कुलु। हाणे उहो असांखे कैरेक्टर करे ॾेखारियो जेको तव्हांजो वायरल वियो पहिरियों। हेलो अस्सलाम वालेकुम अबा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो नी सफ़ा ईअं टेटो लॻा पिया हो नी बसि अबा हे मां अज़रा जे शो ते आई आहियां हे ॾाढो सुठो प्रोग्राम आहे साईं जी त मां वॾी फैन आहियां पाण बि पोइ जेको आहे सो हिते तव्हांखे बि ॿुधाईंदी रहंदी आहे मां स्कॉलरशिपां वग़ैरह मुंहिंजी त अबा कोशिशि हूंदी आहे त मां कॾहिं स्कूल कोन वियसि त मां चवंदी आहियां ॿिया जेके माण्हू आहिनि उहे स्कूल वञनि पंहिंजी धीअरुनि खे पढ़ाइनि या जेको आहे सो औरतुनि खे मां औरतुनि खे ॾाढो सपोर्ट कंदी आहियां छो जो असांजी सोसाइटी में औरत खे सप्रेस कयो थो वञे। हाणे इहो लॉज़ बि मूंखे ट्रम्प छा ॿुधायो अथव इहो जेको इहो अंग्रेज़ी न ईंदी आहे मूंखे पोइ इहो ट्रम्पू जेको आहे मां सां हूंदी हुअसि दोस्ती हूंदी ट्रम्पू जी पोइ छा आहे जो मां उते वियसि त मूंखे सुकून न अची अमां पोइ मूंखे हिकु ॿिनि माण्हुनि पंहिंजी नुंहं कॉल करे ॿुधायो अचे अमां के पीर फ़क़ीर ते वञ त तोखे सुकून बि अचे मां चवां अमेरिका में काॾो अचे मां ई पीर फ़क़ीर पोइ अबा मां इन ट्रम्प शाह खे पंहिंजो पीर करे वेही रहियसि पोइ हाणे बसि इहो ट्रम्प शाह मूंखे iPhone 11 बि ईअं उचे वञी मासी 4 चौंक रहो उते रहियसि 3 राति ॾाण में ॾिसां त iPhone 11 ॾिनई मूंखे मां चयो हे त वॾी पुॼाए थो पोइ बसि अदी इहो जेको आहे सो अलाह नेकी ॾेई त मां पोइ इन जी मुरीद थी वियसि मां चयो जेको iPhone ॾे थो उन वटि छा न हूंदो पोइ मूंखे हाणे ॻाल्हाईंदो आहे कॾहिं कॾहिं कॉल बि कंदो आहे चए मासी अचु वापसि मां चयो हाणे त वरी हिते पाकिस्तान में पंहिंजे भाणेजनि ऐं भाणेजियुनि खे जेको आहे सो थोरो स्कॉलरशिपां ॿुधायां थी पई पोइ वरी जॾहिं थियो त वरी ईंदी साईं त इहे कंदी आहियां मां। वाह 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 ज़बरदस्त में iPhone 11 मिली ज़बरदस्त अहिड़ा पीर जेके न असांखे चवनि था ख्वाब में iPhone नहीं अच्छा कॉल आहे ॾिसो था कॉल ते केरु हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम कोई है वयो हलो कॉल जेका डिस्कनेक्ट थी पर तो फिर बा तव्हां छा था सोचो में वेठी आहियो मां सोचां पियो त इन कैरेक्टर खे पंहिंजे खे गाने में खणा हा वाह वाह हाणे न इन खे ॻारायां इन स्टाइल में हू ॻाए मां पंहिंजे सिंगिंग पंहिंजे स्टाइल में कयां ऐं ही इन स्टाइल में ॻाए जंहिं स्टाइल में जो आवाज़ आहे तव्हां ॾिसो खोड़ जो अहिड़ियूं पिक्चर्स आहिनि हिंदुस्तान में ठहियूं आहिनि ऐं उन में जेको कैरेक्टर आहे पावरफुल कैरेक्टर आहे उन ॻायो बि आहे अच्छा दुबई खां कॉल आहे ॾिसूं था केरु आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अरे दुबई में ॻाल्हायां पियो अली सदरामानी जी अदा रंगन मेरी शाम में तव्हांखे वेलकम कयूं था भाउ कीअं आहियो ठीकु आहियो महिरबानी जी ख़ुशि आहियो बक़ैरा थी अलाह जो शुक्र तव्हांजे साम्हूं प्रोग्राम ॾिसो था माशाल्लाह ॾिसो ॿिया रोज़ ज़बरदस्त प्रोग्राम तव्हांजो वॾी महिरबानी भाउ तुंहिंजा तुसाणी वेठो आहे जी जी बिल्कुलु वेठो आहे हा इन असुल ॻाईंदासीं बिल्कुलु ॻाल्हायो तव्हां ख़ुशि आहियो त बि ठीकु आहे या अली मदद उस्ताद अल्लाह अली अलैहिस्सलाम मदद ख़ुशि आहियो या अली मदद अल्लाह अली मदद बाबो उस्ताद कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहीं शइ ठीकु ठाक त बि ठीकु आहे किथे आहीं दुबई में हा दुबई शारजा में माशाल्लाह 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 ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे संगत सॼी ख़ुशि आहे हुते सही दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह तो खैर तो ख़ुशि आहियो न साईं अल्लाह से शाद कंदो आबाद कंदो मदीने वारो साईं सही माशाल्लाह साईं दवा ॾिठो थी ज़बरदस्त माशाल्लाह वाह वाह वॾी महिरबानी तव्हां फरमाइश आहे इहो ॿुधाइजो ये सोना लग जाए अली वाला वाह हाज़िर 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 बिल्कुलु ॿुधाईंदासीं इंशाल्लाह बिल्कुलु दोस्त बेटा ॾिसो बेटा तव्हांखे सभिनी दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम चइजो वालेकुम सलाम ऐं जेटी के कंचा दोस्त मुंहिंजा जी जी माशाल्लाह माशाल्लाह ब्राह्मणी जी जी हयात ब्राह्मणी छुटल ब्राह्मणी शाहनाज ब्राह्मणी जी 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 ऐं पाकिस्तान में प्यारो मुंहिंजो दोस्त ॾिसे थो रईस अमीन ब्राह्मणी शहर भानन खां जियो 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 भानन वारनि खे बि सलाम असांजे तरफ़ां माशाल्लाह माशाल्लाह
वालेकुम सलाम सभिनी खे सलाम। ऐं जेको आहे ब्रेक जो बि टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ जेको तुफ़ैल ॿारनि जे लाइ ॻाल्हि करे पियो, असां उहा कंटिन्यू कंदासीं। रंगनि भरी शाम में वठूं था ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं। वेलकम बैक रंगन भरी शाम में। एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार कयूं था ऐं असां ख़ूबसूरत रंग असांजे रंगन भरी शाम में गॾु आहिनि, जेके तव्हां ॾिसो बि था ॿुधो बि था। ऐं तुफ़ैल भाउ जॾहिं आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़ूबसूरत रंग विखेरींदो पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ सां बि। ऐं हमेशह जीअं माण्हू हिन वक़्तु अॻिणो जेको थोरी देरि पहिरीं कॉल आई दुबई खां, उन्हनि बि फरमाइश कई। ऐं हाणे कॉल आहे, ॾिसूं था त कॉल ते केरु आहे, उन्हनि जी छा फरमाइश हूंदी, छा था ॻाल्हाइनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा, केरु किथां खां? वालेकुम अस्सलाम। केरु किथां खां भाउ? मैडम मुझे हिंदी नहीं आती, उर्दू आती। अच्छा सॉरी सॉरी सॉरी। मैं कह रही हूँ आप कहाँ से बात कर रहे हैं, अपना नाम बताएं, थोड़ा इंट्रोडक्शन करवाएं। हैदराबाद से बात कर रहा हूँ, जुनैद अली। हैदराबाद फ्रॉम जुनैद अली फ्रॉम हैदराबाद, सॉरी। कैसे हैं आप? ठीक है, अल्लाह का शुक्र। आप ठीक हैं? मैं बिल्कुल ठीक। आपके सामने प्रोग्राम देख रहे हैं आप? प्रोग्राम देख रहे हैं आप? जी जी। तो तुफैल भाई से बात करनी थी। मुस्तवर से बात करनी है, तुफैल भाई से बात करनी है। जी जी बिल्कुल करिए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भाई, क्या हाल है? खैरियत से? कैसे हैं आप? ठीक ठाक हैं? तबीयत ठीक है? खैर खैरियत से? अल्लाह का बड़ा एहसान। आप ठीक है? माशाल्लाह, बड़ी खुशी हुई आपको देख के। आप देखकर दुआ कीजिएगा बस। जी हाँ बिल्कुल। मतलब मैं आपके गाने मुझे वो कुछ इधर उधर सब जगह में सुने, आपके गाने बहुत अच्छे लगते हैं माशाल्लाह। बहुत ज्यादा प्यार, बहुत ज्यादा खुलूस आपका। मुलाकात की है आपकी और हमारी एक वक्त। अच्छा, टाइम हो गया थोड़ा, हैदराबाद आप आए थे मुलाकात। जी 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 जी। हाँ सर, हमारी गुड़िया है छोटी, तो जरा आया कर दीजिए। क्या नाम उनका? हिफ्जा। हिफ्जा? किन्जा। जी किन्जा हिफ्जा। किन्जा हिफ्जा। हिफ्जा हिफ्जा हिफ्जा। हेलो हिफ्जा, कैसी हो? ठीक हो? तभी ठीक है? कैसी है बेटा? सोना लगदा अली वाला हिफ्जा को हम डेडिकेट करेंगे इंशाल्लाह। नहीं फार। थैंक यू थैंक यू। आपकी कॉल की बहुत शुक्रिया। अच्छा ॾिसो, इहो ई प्यार हूंदो आहे न माण्हुनि जो। उर्दू स्पीकिंग यही प्यार है। हाँ यही प्यार है। उर्दू स्पीकिंग में असांजा प्रोग्राम ॾिसंदा आहिनि, KTN जो बल्कि हर प्रोग्राम ॾिसंदा आहिनि ऐं कॉल बि कंदा आहिनि। उर्दू स्पीकिंग असां कॉल कंदा आहियूं ऐं हमेशह उन्हनि जो इहो ई चवणु हूंदो आहे त भली असांखे तव्हांजी ॿोली जेको आहे उहो प्रॉपर हिकिड़ो सम्झ में न ईंदी आहे, पर जेके रंग भरींदा आहियो तव्हां, उहे सिंगर्स हुजनि या जेके असांजा एक्टर ईंदा आहिनि, उन्हनि खे ॾिसी करे ॿुधी करे हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे। या असां प्रोग्राम में कॉल कंदा आहियूं, ख़ुशी थींदी आहे। तो फिर भाउ तव्हांजे लाइ हिकिड़ी कॉल आहे, ॾिसूं था केरु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मैं कड़ा ले बिल्कुल ठीक है, तव्हां ॿुधायो ठीक आहियो? सब ख़ैर लॻो पियो आहे। केरु भाउ किथां खां? मैं सजाद निज़ामणी ॻाल्हायां थो, टनवाऊं खां। वेलकम रंगन भरी शाम में। छा चवणु चाहींदो? रंगन भरी शाम में असांजो अॼु रंगीन भरियो भाउ वेठो आहे। जी जी बिल्कुल। साईं निज़ामानी साहब ख़ुशि आहियो? साईं महिरबानी तुफैल साहब, तव्हांजी मोहबत, तव्हांजा लफ़्ज़ असांजे दिलि दिमाग़ में ईअं वेंदा आहिनि जहिड़ो माण्हू खीर पी छॾे। मौला तव्हांखे सलामत रखे, सलामती हुजे, अल्लाह से शाद रखे, आबाद रखे। अल्लाह साईं अव्हां खे जेको हिन अहिड़े माहौल में अहिड़ा मिठा माण्हू वेठा आहिनि, ख़ुदा जी कुदरत आहे साईं। इहो तव्हांजो प्यार आहे। मां नंढड़ो कलाकार आहियां, सिंध धरती जो नंढड़ो फनकार आहियां, नंढड़ो कलाकार आहियां। इहा ई अव्हांजी वॾी हिकिड़ो जेको ज़ात आहे, जेको तव्हां पाण खे नंढड़ो थो करे, तव्हां जहिड़ी ज़ात किथे घटि हूंदी। ऐं रंगत भरी शाम में रंगीन माण्हू अव्हां जहिड़ा हुजनि था त KTN खे हिन खां वधीक ॿी खे खपे ई न। वॾी वॾी महिरबानी, अल्लाह से शाद रखे। असांखे सर हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे। हुकुम कयो। मुंहिंजी धीउ जी तफ़सीर सकीना आहे ऐं मुंहिंजी धीउ आहे सवेरा, इन्हनि जी अॼु सालगिरह। अच्छा। हा तो वैसे ना सालगिरह जी तयारी लॻी पई, जंहिं महिल तव्हांखे ॾिठो त हाणे चवंदे असां पाउ खे चयो, चाचा खे चयो त असांखे ॿुधाए त असांजी रंगत भरी शाम में वधीक रंग अची वञनि। सकीना ऐं सवेरा। तफ़सीर सकीना। नालो अदा वरी ॿुधाइजो। अदी तफ़सीर सकीना हिकिड़ी ऐं सवेरा। सफ़ीर सकीना। हाँ हिकिड़ी सकीना। सफ़ीर सकीना। ॿियो आहे सवेरा। सवेरा। सफ़ीर सकीना। हिकु त नाला एतिरा मोतबर, एतिरा हसीन नाला आहिनि।
जो इन जो कोई अमल बदलना है मुझे तरफ़ां मुझे सॼी कैटरिंग जे तरफ़ां सभिनी कलरनि जे तरफ़ां जेके कलर्स असांजे प्रोग्राम जा आहिनि उहे ॿिन्ही बेबीज़ जे लाइ हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू सवेरा एंड सफ़ीरा 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 सकीना बर्थडे जो लख लख विशेस लख लख मुबारक हुजनि लव यू वॾी महिरबानी आहे त तव्हां कॉल कई ऐं नाला वाकई में ख़ूबसूरत नाला ॾाढा आहिनि। ख़ूबसूरत ऐं ॾाढा हसीन और जमील नाला आहिनि काइनात जा बिल्कुलु बिल्कुलु ऐं अच्छा असां हमेशह जॾहिं बर्थडे सेलिब्रेशन जीअं हिननि चयो त हुननि जी तयारी मतिलबु लॻी पई आहे शाम जो माना अञा हू थोरी देरि खां पोइ बर्थडे सेलिब्रेट कंदा ऐं ख़ुशी थी हूंदनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां उन्हनि खे बर्थडे विश कई ऐं असांजी पूरी टीम जे तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे हैप्पी बर्थडे टू यू ऐं उहो छा चवंदा आहिनि तुम जियो हज़ारो साल अच्छा तुफ़ैल भाउ खां पुछंदासीं हूअं त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर कंहिंखे ख़बर आहे पर वरी बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके व्यूअर्स हूंदा आहिनि असांजा चाहींदड़ हूंदा आहिनि कॉल्स में तव्हांखे लॻे थो त माण्हू केतिरा मतिलबु केतिरो क्रेज़ आहे माण्हुनि खे केतिरो पसंदि कयो वञे कनि था इन्हनि खे इन्हनि जहिड़ी शख़्सियतुनि खे वाक़ई में ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऐं जॾहिं एॾियूं वॾियूं शख़्सियतूं वरी चवनि त न असां हिकिड़ा नंढड़ा आर्टिस्ट आहियूं त उहा ई ॻाल्हि माण्हुनि जे दिलि खे लॻी वेंदी आहे त आजिज़ी आहे इन में बिल्कुलु पर त फिलबा मां तव्हांखां इहो पुछंदसि फैमिली जे हिसाब सां पुछंदसि तव्हां आउट ऑफ कंट्री बि वेंदा आहियो आउट ऑफ सिटी बि वेंदा आहियो ऐं काफ़ी ॾींहं काफ़ी आउट ऑफ घर बि वेंदा आउट ऑफ घर बि वेंदा आहियो सो फैमिली आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे टाइम ॾियणो पवे थो त फैमिली जे हवाले सां मां पुछंदसि त फैमिली में जेका वाइफ हूंदी आहे उहा त नाराज़ थींदी आहे त बाबा तव्हां त माना तव्हांखां अपॉइंटमेंट वठी पोइ ई मिलणो थो पवे कीअं मैनेज कंदा आहियो घर बि आहे ॿाहिरि बि वञो पिया मां घर खां निकिरंदो ई ॿारनि जे लाइ आहियां अच्छा फैमिली जे लाइ बिल्कुलु ठीकु आहे ऐं मुंहिंजो जेतिरो बि वक़्तु ॿाहिरि हूंदो आहे उन में जेतिरी बि मुंहिंजी जुस्तजू हूंदी आहे जेतिरो बि टाइम मुंहिंजो गुज़रंदो आहे उहो फैमिली जे लाइ गुज़रंदो आहे अच्छा स्ट्रगल ॿाहिरि कंदा आहियूं उन जो सुख माणण जे लाइ जॾहिं ॿारनि वटि मोटी ईंदा आहियूं उन्हनि खे ॾिसंदा आहियूं उन्हनि सां मिलंदा आहियूं पोइ खोड़ जी शिकवा शिकायतूं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त मूंसां मुंहिंजा घर वारा मुंहिंजी बर्थडे सेलिब्रेट कंदा आहिनि मां पाण न कंदो आहियां कॾहिं बि हू मतिलबु सुठे तरीक़े सां पंहिंजी फैमिली में सेलिब्रेट कंदा आहिनि पोइ मां कॾहिं चवंदो आहियां अगरि बर्थडे वारे ॾींहं ते मां ॿाहिरि हुजां ऐं प्रोग्राम मुंहिंजो वरितलु हुजे पोइ कीअं पोइ त हाणे व्हाट्सअप जो दौरु आहे या जो दौरु आहे त मुंहिंजी मिसिस चवंदी आहे चई तुंहिंजी बर्थडे हुजे या तूं असां सां न हुजी त पोइ तुंहिंजी ख़ैरु न आहे उनजा रीज़न सां त सॼो साल जेको आहे तव्हां पंहिंजनि माण्हुनि खे ॾियो था जेके तव्हां सां प्यारु कनि था ठीकु आहे तव्हांजो म्यूज़िक जी दुनिया आहे सभु शइ लेकिन कुझु टाइम कुझु वक़्तु कुझु डेज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु असांजे लाइ हा जेकॾहिं उहे बि अगरि मिसाल जे खसिजी वञनि त पोइ त सिधो जहिड़ो आहे न तमामु घणो मतिलबु जिथे बि बर्थडे ते वेंदा आहियूं ख़ासि करके बर्थडे शोज़ वग़ैरह बि थींदा आहिनि पोइ उन्हनि जॻहनि ते पोइ उन बर्थडे खे ॾिसी करे पंहिंजी बर्थडे बि यादि ईंदी आहे ऐं वरी मूंखे बर्थडे ते हिकिड़ी तमामु बहितरीनु ॻाल्हि यादि आई फिल्म स्टार रंगीले जी बर्थडे हुजे थी त हुनखे दरवाज़ो जो खोले थो सभु चवनिसि था हैप्पी बर्थडे टू यू त चयो खोते दी पुत्रो रंगीलो थो चए ज़िंदगी ਦਾ 1 साल कम हो गया तुसी नच रहे हो अच्छा इहो बि आहे वाकई हिकिड़ो साल घटि थींदो आहे न ॾिसो न तव्हां ई कंपेयर कंदोसि हीअ ॻाल्हि थी वेंदी हा मुसवर जेकॾहिं हीअ कंपेयर कंदोसि हीअ ॻाल्हि थी वेंदी असां वॾा थियूं पिया ज़िंदगी घटिजे बि पई असीं वधूं बि पिया वधूं बि पिया ऐं लाइफ घटिजे बि पई त हू चए थो ज़िंदगी जो साल घटि थियो आहे तव्हां नचो पिया अच्छा कॉल ॾिसो था कॉल ते केरु आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी अदा केरु किथां खां भेण जावेद भुट्टो कराची गुलशन अदीब सां थो ॻाल्हायां अदा रंगन मेरी शाम में तव्हांखे वेलकम कयूं था कीअं भाउ ठीकु आहियो प्रोग्राम ॾिसो था महिरबानी अदी महिरबानी प्रोग्राम ॾिसूं पिया छा चवणु चाहींदव अॼु त प्रोग्राम में 4 चंड लॻी विया आहिनि असांजो पसंदि जो ऐं बहितरीन सिंधी जी सुञाण जेका अदा तुफ़ैल संजराणी साहब वेठो आहे प्रोग्राम में बिल्कुलु वेठो आहे दादा ख़ुशि आहियो साईं अलहमदुलिल्लाह दुआऊं तव्हांजूं साईं असांजे तरफ़ां जीअं भुट्टो साईं साईं सदा जी
साईं तुफैल संजराणी असांजो यकीन कयो उहो नालो आहे सिंध जो जेको पूरो पाकिस्तान में बि असांजी सकाफ़त खे सुञाण ॾींदो आहे। बिल्कुलु इहा तव्हांजो वॾोपन आहे। मां नंढड़ो कलाकार आहियां, नंढड़ो आर्टिस्ट आहियां सिंध धरती जो। बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे। तव्हां हिकु दफ़ो असांजे ॻोठ आया हो पनो अखिल में। जी जी। तो बसि तव्हांखे रूबरू लाइव ॿुधोसीं, बसि हिकिड़ी ख़्वाहिश हुई उहा पूरी न थी सघी, तव्हां सेल्फी कढाइणी हुई, उहा न निकिरी सघी। सेल्फी तव्हांजी उधार रही असांजी सेल्फी तव्हांजी। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हांजी एडवर्टाइज़मेंट बि हलंदी आहे, मुंहिंजो टेप जो बिस्किट काला। इहा सभु तव्हांजी मोहबतूं आहिनि। मूंखे जेतिरी बि इज़त शोहरत अलाह जी ज़ात मोहम्मद वाले मोहम्मद जे सदके ॾिनी आहे उहा तव्हां लिसनरनि जी आहे। छो जो तव्हां पसंदि कयो था। तव्हांजे अखियुनि में जेके कलर्स आहिनि उहे मुंहिंजी ज़िंदगी जा कलर्स आहिनि। वाह वाह माशाअल्लाह माशाअल्लाह। अलाह साईं तव्हांखे कामयाब करे, अॻिते जेका तव्हांखे जेका वधीक तरक़ी बि ॾे। इलाही आमीन। असांखे फ़ख़्रु आहे तव्हां ते, असांजी पूरी सिंध खे तव्हां ते फ़ख़्रु आहे। अलाह साईं इलाही आमीन। लव यू सर, लव यू। वॾी वॾी महिरबानी था। तव्हां कॉल कई, ईअं कॉल कंदा रहिजो। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, एतिरी ज़ाहिरी वॾी शख़्सियत असां घुराई आहे ऐं एतिरी तारीफ़ ते बि दिलि, तव्हां हिननि जी तारीफ़ कयो आहे, दिलि मुंहिंजी बि ख़ुशि थिए पई वॾी। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां इन लाइ ख़ुशि थियां पई त मुंहिंजे प्रोग्राम में आया आहिनि। ऐं हमेशह जेको असांजा कॉलर्स चवंदा आहिनि तव्हांजो नालो खणंदा हुया, ॿिया जेके असांजा सीनियर आर्टिस्ट आहिनि उन्हनि जा नाला खणंदा आहिनि, त मतिलबु मां वरी थोरी लेट कयां न, त मुंहिंजे थ्रू माना ख़्वाहिश पूरी थी वञे न उन्हनि जी। सो असां गीत बि ॿुधंदासीं, ॾिसंदासीं। असांखे हिन वक़्तु जेको आहे तुफैल भाउ कहिड़ो गीत ॿुधाए पियो, एॾी ख़ूबसूरत कचहरी तव्हां उन्हनि सां कयो पिया। ऐं जीअं कॉल्स मां असांखे ख़बर पए थी त तव्हां रंगनि भरी शाम में त प्यारा रंग भरिया आहिनि, त ओतिरो प्यारो गीत वरी ॿुधूं था। कहिड़ो ॿुधाईंदो? गीत ॿुधाईंदुसि ऐं डेडिकेट कंदुसि मासी मोरा खे। मासी मोरा अच्छा मुस्तमिर वेठो आहे, उनखे ई डेडिकेशन आहे। न मासी मोरा सां, मासी मोरा खे मुस्तमिर के न मासी मोरा। अच्छा तव्हां मासी मोरा वारी स्टाइलमेन खे थैंक्स त कयो न। अब बस मां छा शुक्रियो कयां, मां पाण साईं जी वॾी फैन आहियां। मां त पाण चवां थी त कॾहिं बसि सेल्फी प्रोग्राम ख़तमु थींदो सेल्फी कढाईंदमि तोसां। मूंसां सेल्फी कढाईंदे न, मां बि पंहिंजे फेसबुक ते रखंदुसि, माण्हू खे ॿुधाईंदुसि अॼु मुंहिंजी मासी मोरा सां मुलाक़ात थी। हिकु ख़ूबसूरत गीत सिंध धरती जे दोस्तनि सभिनी जे लाइ। यस छा खपई अञा मासी मोरा। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ब्रेक जो बि टाइम थियो आहे, रंगनि भरी शाम में वठूं था ब्रेक। ब्रेक खां पोइ वरी गॾु वेलकम बैक। रंगनि भरी शाम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे वेलकम कयूं था। ऐं असां मासी मोरा गॾु आहे ऐं तुफैल भाभी गॾु आहे ऐं कॉल बि ॾिसूं था आहे केरु आहिनि कॉल ते। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु। तव्हांजे साम्हूं तव्हां ॿुधायो। अच्छा दीदी वेलकम कयूं था रंगनि भरी शाम में। कीअं आहियो भेण, ठीकु आहियो? हा असां ठीकु आहियूं। तव्हां ख़ुशि आहियो? अॼु तुफैल सां ॻाल्हि करणी आहे। बिल्कुलु ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम भेण। वालेकुम सलाम। तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह जा करम। तव्हां ख़ुशि आहियो भेण? तबियत ठीकु आहे? हा तबियत ठीकु आहे। तव्हांजा गाना ॾाढी शौक़ सां ॿुधंदा आहियूं। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। तव्हां दुआऊं बि कंदा हूंदो। हा ॾाढो दुआऊं कंदो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो ऐं वॾी हयात ॾींदो। इलाही आमीन इलाही आमीन इलाही आमीन। हा ऐं बाक़ी खे चओ असांखे सनम आबासी असांखे ॾाढी पसंदि आहे, हुनखे पंहिंजे प्रोग्राम में घुरायो। हा बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। सनम खे बि घुराइबो इंशाअल्लाह ताला। असां रिक्वेस्ट कंदासीं होस्ट खे, डायरेक्टर खे रिक्वेस्ट कंदासीं। सनम आबासी ॾाढी पसंदि आहे, हुनखे पंहिंजे प्रोग्राम में घुरायो। बिल्कुलु बिल्कुलु अदी असां कोशिशि कंदासीं हुनखे घुराईंदासीं। ऐं जॾहिं बि तव्हां कॉलर्स जूं फरमाइश हूंदियूं न असां उहे स्टेप बाय स्टेप वन बाय वन पूरी कंदासीं ज़रूरु। वॾी महिरबानी तव्हां कॉल कई असांखे। अच्छा हमेशह जीअं तव्हांखे मां पहिरियां ॿुधायो कॉलर्स जेके पंहिंजी फरमाइश त ज़ाहिर कंदा आहिनि न त असांजो हीउ फलाणो अदाकार पसंदीदा आहे या सिंगर आहे। सो तव्हांजी वन बाय वन असांजे प्रोग्राम जे थ्रू ख़्वाहिश पूरी थी वेंदी। छो जो हमेशह माण्हू न कंहिंसां मिली न सघंदो आहे लाइव। तव्हां सां मिलण लाइ केतिरनि जी दिलि चवंदी हूंदी त मिलां ॻाल्हाए। जीअं हिकिड़े भाउ चयो त सेल्फी कढाइण जो रहिजी वियो उहो अञा आहे त सेल्फी कोन कढाए सघियमि। पर हुननि तव्हां सां ॻाल्हायो, तव्हांखे ॾिठो त हू ख़ुशि पिया थियनि। अॼु थोरो टॉपिक ते बि ॻाल्हाईंदासीं। जीअं असांजो शुरू में तुफैल भाउ असां स्टार्ट वरितो त असां कंहिं न कंहिं टॉपिक सां वठंदा आहियूं। त अॼु हुयो सादगी ते। त सादगी
केतिरी वधीक अहमियत रखे थी असांजी ज़िंदगी में, या सादगी वधीक बहितर आहे, या माण्हू जेको तयार श्यार थी करे ओवर मेकअप करे ॿाहिरि निकिरंदा आहिनि? रंगन भरी शाम में हेॾी सादगी सादगी आहे। मासी मोरा खे ॾिसी करे मूंखे बाक़ाइदे सादगी नज़र अचे थी। हा बिल्कुलु। बसि गरीबत में इहो जेको आहे इहो आहे, हिकिड़ो अजरखड़ो बसि इहो पाए घुमंदी वतन, या पोइ माण्हू पुछंदा आहिनि अमा छा गुरबत आहे छा? असांजा वॾा ॾाॾा अब्बा जेके आहे ग़रीब आहे अब्बा, असां हाणे लय छा ते कयूं? छा कयूं? लय छा ते कयूं? लय छा ते कयूं? बसि लाड़काणे जे न, त लाड़काणे जो लय जो जेको आहे नी छोरो ईअं थींदो त माना इहो मतलब तव्हां लाड़काणे वारे छो चवंदा शो शा लाइ मशी शपको ॾेई छॾाए। बसि अब्बा इहो बिल्ट इन अंदरो ई बना हिकिड़ो असांजी मैन्युफैक्चरिंग फॉल्ट आहे इहो। अंदर जेको आहे न कोई अहिड़ो वायरस आहे जेको इहो सिस्टम सॼो गड़बड़ करे वेठो आहे। इहो शो वायरस चइबो आहे, हिकिड़ो कोरोना वायरस थींदो आहे त हे वरी शो वायरस आहे इहो। पर माण्हू जेको आहे ॾाढो पसंदि कंदा आहिनि इन वायरस खे, इन वायरस खे। हा लाड़काणे वारा त माशाल्लाह मूंखे ॾाढो ख़ुशि माना ख़ुशि थींदा आहिनि त असांजी ॿोली खे जेको आहे सो मासी अमेरिका ताईं वञी करे रिप्रेज़ेंट करे आई आहे। हल मासी जी अंग्रेज़ी भेड़ी आहे जो माना जे मां मासी जे दौर में हुजां न कसम सां मासी सां शादी कया। अब्बा मां पाण ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि मां ॻाल्हि विसरी वई, हे जेको ॿुधायां पई मां त इहा ट्रम्प शाह ते वई हुअसि अमेरिका में। मूंखे इन सां फोन सां गॾु हिकिड़ी मूंखे ॻाल्हि चई, चए तूं पाकिस्तान वापसि वेंदीअ उते हिकिड़ो ॻाढ़ी शर्ट सां हमराह मिलंदो। मां ॻोल्हींदी जॾहिं को आहियां ॻोल्हींदी थी वतां अब्बा ईअं, पर अॼु मूंखे तुंहिंजे शो में मिलियो आहे। मां त अज़रा जी शुक्रगुज़ार आहे, बसि हिन जे शो में बसि तो ॿाहिरि तोखे वठी हली वेंदी। मासी मोरा अगरि मूंखे ॿाहिरि वठी वेंदी न तव्हांजे शो मां त तव्हांजे मथां ज़िमेदारी मां हेॾो मासी मोरा सां गॾु न मुंहिंजे घरां सामान ॿाहिरि अचे। न अब्बा असांजे दौर में छा थींदो हो जो इहो को पुछंदा त छा थींदो? कॉल आहे ॾिसूं था त हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो जी अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी अदी केर किथां खां? थोरो लाउडली ॻाल्हायो। मां ज़ोया थी ॻाल्हायां शिकारपुर खां। शिकारपुर खां। आदि रंगन मरी शाम में तव्हांखे वेलकम कयूं था। कीअं आहियो? ठीकु आहियो? जी शुक्र आहे करम आहे हाज़ीअ जो। प्रोग्राम ॾिसो पिया? जी जी असांखे तुफ़ैल पंजाबी सां ॻाल्हाइणो आहे। जी जी बिल्कुलु ॻाल्हायो। शायदि पंहिंजो दीवान जो फालूदो खाधो तो कॾहिं? हा जी अदा खाधो आहे, शिकारपुर में रहूं था। जी 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 बिल्कुलु बिल्कुलु असां दीवान जा फालूदा खाई वॾा थिया। हा हा जी जी असां बि खाधो आहे। ख़ुशि आहियो भेण? तबियत वग़ैरह ठीकु आहे? जी करम आहे हाज़ीअ जो। तव्हां ॿुधायो? मौला साईं तव्हांखे सलामत रखे, सलामती हुजे अलाह साईं शाद आबाद रखे तव्हांखे। हिकिड़ी दुआ कराइणी आहे तव्हां सां। हुकुम हुकुम कयो। तव्हां सिर्फ़ु इहा दुआ कयो त मतिलबु मूंखां प्योन थी पंहिंजो कावड़ थी वियो उहो मतिलबु परची वञे। अच्छा परची वञे? हा हे असांजा हथ अथसि। मासी मोरा मुंहिंजा हथ अथसि। मां त दुआऊं कंदीसां अल्लाह करे बसि तोसां परची पवे इहो छोकिरो। सोना लगदा है अली वाला बिल्कुल ॿुधाईंदासीं इंशाल्लाह इंशाल्लाह बेन। तव्हांजो प्रोग्राम यादगिरी ॾिठो ॾाढो पसंदि आयो। बसि यादगिरियूं जेके आहिनि उहे यादगिरियूं संभाल कम ईंदई। माशाल्लाह माशाल्लाह। जी मेहरबानी अल्लाह से तव्हांखे शाद रखे मोहम्मद वाले तव्हांखे बि छांव में रखे। आमीन आमीन आमीन। थैंक यू। वॾी महिरबानी तव्हां कॉल कई ऐं इहो हिननि चयो त छोकिरो इहो तोखे मिली वेंदो। छोकिरो छा आहे अमा लाड़काणे वारनि जी ॿोली इहा अथव। माना छोकिरो अच्छा तोखे हुन चयो ॻाढ़ी शर्ट वारो अॼु तोखे मिली वियो पर तव्हां ख़बर आहे शादीशुदा आहे? अमा असांजे दौर में छा थींदो 3-3 4-4 शादियूं थींदियूं। उहो त मर्दनि जूं थींदियूं न। पोइ मर्द हे मर्द न। अरे त मर्दनि जूं थींदियूं। तुंहिंजी त शादी थियल आहे मुड़ुस तोखे मारे वेठी आहे वरी हिन सां शादी कंदी। बसि हाणे रन ज़ाल आहियां न अमा छा कयां ॿियो निकाह भला नथी करे सघां छा? करे त सघे थी। हुकूमत जे तरफ़ां पाबंदी आहे निकाहनि ते तूं महिरबानी करे तकड़। अबा हुकूमत खे मां पाण मुंहुं ॾींदसि। हुकूमत खे मासी मोरा ई मुंहुं ॾेई सघे थी बाक़ी जो कमु न आहे। बसि अबा इश्क ऐं मोहबत में थोरो ॾिसबो आहे त कहिड़ियूं जेको आहे सो हुकूमत हुजे खणी छा बि हुजे। अच्छा बाक़ी में लाड़काणे जी साइड में इहो मतिलबु ॻाल्हायो वेंदो आहे शो शा लाइ मच्छी खे चवंदा आहिनि मच्छी शाथी करे।
असल में छा आहे इहा बि दुनिया जे अंदरि ख़ूबसूरती हा, आहे। इहा बि ख़ूबसूरती आहे। लहजा सुठो लहजनि लॻंदो जी आहे ॿुधी ॿोलियूं लहजनि में उहे जेके अल्फ़ाबेट आहिनि अच्छा जेको असीं पढ़ूं था उनजी अल्फ़ाबेट अलॻि आहे जेका असीं बोल वो हिकिड़ो वॾा अचे थो जी यार कमाल हो गया बोला मैं अमेरिका गया बच्चा अंग्रेजी बोल रहा है जो अंग्रेजों को मुल्क में अंग्रेजी नहीं बोलेगा क्या फारसी बोलेगा वो सही ॻाल्हि आहे कॉल वठूं था ॾिसो था कॉल को सादड़ो हो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा केर किथां खां ये दी नज़ीर अहमद भुट्टो डेहती खां दहर की खां अदा रंगन भरी शाम में तव्हांखे वेलकम कयूं था कीअं आहियो ठीकु आहियो अल्लाह जी शुक्र लॻो बताओ ठीक है जाए मां बिल्कुलु ठीकु प्रोग्राम ॾिसो था जी जी दी ॾिसो था तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो आहे बहितरीनु आहे वॾी वॾी महिरबानी छा चवणु चाहींदव ये तो फिर संजरानी के साथ तो फिर संजरानी के छा कंदो सिग्नल प्रॉब्लम अच्छा वेलकम जो था तो फिर संजरानी में ता लगे तो ता वटि सिग्नल सही नथा अचनि जी 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 न मोबाइल जा सिग्नल सही आहिनि तव्हांजा सिग्नल सही न आहिनि जी जी अदा महिरबानी तव्हां कॉल कई तव्हां अच्छा सिग्नल वाकई माना वीक हुया तो फिल भाउरनि खे अहिड़े स्टाइल में चयो छा कंदो तो फिल संजराणी के न उनजा नेटवर्क जा सिग्नल सही हुया पंहिंजा सिग्नल सही हुया असल में छा थींदो आहे कॾहिं कॾहिं दुनिया एॾी तो ख़ूबसूरत आहे जंहिंमें जॾहिं बि तव्हां पंहिंजे घर में वञो तव्हांजा 4 ॿार हुजनि हिकिड़ी घरवारी 4 ॿार हिकु तव्हां जॾहिं घर में करंदो त 4 ई कैरेक्टर मिलंदा तव्हांखे न हिकु जहिड़ा ॻाल्हाइण वारा हूंदा न हिकु जहिड़ो मिज़ाज हूंदो न बेबी जो ॻाल्हाइणु अलॻि हूंदो पुट जो ॻाल्हाइणु अलॻि हूंदो ज़ाल जो ॻाल्हाइणु अलॻि हूंदो वरी तू मुड़ुस बि ईंदो हुते घर में पढ़ंदो त उनजो मिज़ाज अलॻि हूंदो सॼो जो सॼो स्टेज ड्रामो हलंदो पियो घर में बिल्कुलु सही हा मासी मोरा सॼो स्टेज ड्रामो हलंदो पियो ॼण घर में माई चवंदी त देरि करे आहियां पुटु चवंदो त फलाणो सामान न वठी आयो आहियां हेॾा कैमरा ऑन थी विया एक्शन शुरू थी वेंदा क्यों अच्छा ॾिसो था कॉल ते केरु हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अजी अब्दुल बासित फुल सऊदी अरब मां ॻाल्हायां अब्दुल बासित फ्रॉम सऊदी अरब अदा कीअं आहियो ठीकु आहियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो तव्हांजे साम्हूं था प्रोग्राम ॾिसो पिया सऊदी अरब में जी जी बिल्कुलु प्रोग्राम लाइव ॾिसो में असां सां गॾु दोस्त बि ॾिसनि पिया हाजी नज़र हुसैन सराइकी मुख्तार अहमद खोसो वॾी महिरबानी इहो तुफैल साईं सां ॻाल्हाईंदासीं बिल्कुलु ॻाल्हायो अदा ख़ुशि आहियो साईं सऊदी तव्हां ॿुधायो साईं ख़ुशि आहियो सऊदी जे कहिड़े स्टेट मां ॻाल्हायो पिया साईं मदीने मुनव्वरा मां सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान जी साईं जी एड़ी दिल सां दुआ कर मिठड़ी अमा एड़ी दिल सां दुआ कर मिठड़ी अमा वञा मुल्क मदीने जो घिटियूं चुमा एड़ी दिल सां दुआ मौला तव्हांखे सलामत रखे साईं आमीन साईं आमीन बिल्कुलु बिल्कुलु ॿियो एॾी हसीन सरज़मीन थियनि अल्लाह जा करम वॾा एहसान वठे मालिक जा रंगनि भरी बस मौला साईं जो हिकिड़ो कसीदो ॿुधायो हिकिड़ो पंहिंजे आवाज़ में बिल्कुलु बिल्कुलु ॿुधायूं था इंशाअल्लाह ताला बिल्कुलु ॿुधायूं था ठीकु आहे साईं वॾी महिरबानी वॾी महिरबानी कॉल कई नालो लफ़्ज़ सिर्फ़ अचे थो मदीनो ते रूह जेका आहे न कांडार जी वञे थी ऐं फ़रहत महसूस थिए थी कॾहिं कॾहिं ज़िंदगी में सिर्फ़ शहर या स्टेट जो नालो या महबूब जो नालो इंसान जे अंदरि ख़ुशबू पैदा कंदो आहे बिल्कुलु ऐं वरी मदीने वारे साईं जे त छा ई ॻाल्हि आहे अच्छा असांजे जेके ॿुधंदड़ हिन वक़्तु ॾिसंदड़ आहिनि उहे इंतज़ारु कनि था त हाणे जेको आहे तुफ़ैल बा असांखे छा ॿुधाईंदो मासी मोरा असां सां गॾु आहे ख़ूबसूरत ट्रैक आहे तव्हां दोस्तनि जी नज़र पेश कंदासीं जेके मुंहिंजा लिसनर आहिनि ॿुधंदड़ उन्हनि खे सभी मुंहिंजा तक़रीबन गीत पसंदि आहिनि हीअ ख़ूबसूरत ट्रैक उन्हनि दोस्तनि जे लाइ सभिनी जे लाइ ॾिसूं था शाये हांडी
शहबाज नू आया बहुत लग थी सोना लगदा है अली वाला सोना लगदा है अली वाला अली मौला मौला वाह वाह अली मौला मौला अली मौला ॾाढो मज़ो अची वियो ॿुधी करे ब्रेक जो टाइम थियो आहे रंगनि भरी शाम में अञा ख़ूबसूरत कचहरी जारी हूंदी अञा ख़ूबसूरत कलाम ॿुधंदासीं पर ब्रेक खां पोइ वेलकम बैक रंगन भरी शाम में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार कयूं था ऐं अॼु जे प्रोग्राम जे लाइ मां इहो चवंदसि मूंखे इलाही मज़ो आयो आहे तुफ़ैल भाउ सां कचहरी कंदे वरी मासी मोरा असां सां गॾु आहे ऐं मासी मोरा पंहिंजी ख़्वाहिश जो इज़हार कयो त मूंखे जेको आहे तुफ़ैल सां जेको आहे शादी करणी आहे शादी शुदा हुजण जे बावजूद बि त जेको आहे तुफ़ैल भाउ खां पिया पुछंदासीं त ब्रेक खां पोइ जेको आहे थोरो सोचियो या छा कुझु सम्झ में आयो मासी मोरा तव्हां कीअं लॻी मासी मोरा कीअं लॻी छा मतिलबु मतलब कीअं लॻी तव्हांखे एॾी वॾी ऑफर थी तव्हांखे लाइव प्रोग्राम में ऑफर कोई कंहिंखे न कंदो आहे अब्बा मां दिलि ॿधी कई आहे शाबाश आहे ट्रम्प छा आगे ये मुंहिंजे लाइ तोखे दस ॾिनो आहे अच्छा ॾाण में ॿुधायोसि हिनखे हा अब्बा हाणे छा कयां ॾाण मूंखे मिलियो आहे त इहो ॻाढ़ी शर्ट वारो छोकिरो तोखे मिलंदो अच्छा हा पक पक इहा मां सलाह कया पंहिंजी बिरादरी में फ़ैसिलो घुराया मासी मोरा सां शादी करणी आहे का मज़ाक जी ॻाल्हि त न आहे घटि में घटि 200-300 ॻोठ वारा हुजनि ना अब्बा मां ग़रीबड़ी तोखे छा कंदसि मां त फैन बि आहियां माना इज़त में मायूं विढ़ंदियूं हुन लाइ छा छा कंदियूं मां त माना ईअं सम्झो नौकरियाणी थी कर रात अच्छा हीअ तव्हांजी फैन आहे त तव्हांखे फैन वठण जी ज़रूरत न पवंदी हा गर्मियुनि में बि कम ईंदीसि आहे गर्मियूं बि अचनि थियूं पियूं हाणे ख़बर अथई आरण जो अब्बा इहो मूंखे ईअं चवणो पवंदो ओ माय गॉड छा थी थो मुंहिंजो मासी मोरा अच्छा मूंखे वाकई में ॾाढो मज़ो आयो अॼु प्रोग्राम कंदे ऐं जेतिरी देरि बि असां ॻाल्हायो आहे ऐं ब्रेक खां पोइ बि खोड़ सारी कचहरी कईसीं ऐं अञा बि दिलि चवंदी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अहिड़ा महिमान जॾहिं अचनि त प्रोग्राम जो टाइम काश वधी वञे त भलो आहे पर वरी बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे एंडिंग ज़रूरी हूंदी आहे ऐं अलाए कीअं टाइम कढी करे अहिड़ियूं शख़्सियतूं असांजे प्रोग्राम में ईंदियूं आहिनि वॾी महिरबानी तव्हांजे अचण जी आख़िर में असां मैसेज वठंदासीं ऐं लास्ट में असां गीत बि ॿुधंदासीं मैसेज नंढड़ो मैसेज दुनिया में सभु कंप्लीट थी चुका आहिनि कंहिं बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि खे वठी करे पंहिंजे ज़हन पंहिंजे वजूद में विहारे करे सुठी ॻाल्हि खे उन जा फॉलोवर थी वञो अच्छा कुझु ज़हन फॉलोवर थींदा आहिनि कुझु क़दम फॉलोवर थींदा आहिनि ज़हन फॉलोवर थियण वारा लखे करोड़े माण्हू आहिनि पर जेको
कदम फॉलोअर थींदो आहे त मूंखे इहो करिणो आहे, मूंखे इहा नेकी करणी आहे, मूंखे भलाई करणी आहे, त पहिरीं भलाई पंहिंजे पीउ ऐं माउ सां कयो। दुनिया में अगरि तव्हां सॼी दुनिया सां भलाई कई, सॼी दुनिया खे नवाज़े वरितो, हर शइ ॾिनो आहे, तव्हांजी वॾी जय जयकार थी, ऐं जिथ भलाई जो आगाज़ करिणो आहे उहा अगरि नाराज़ आहे त तव्हांजी सॼी भलाई जेका धूड़ बस मासी ॼण मासी मोरा वटि पुॼी वई हुआ। अच्छा मासी मोरा को मैसेज ॾियणु चाहीं? मां इहो अबा मैसेज मां इहो ॾियणु चाहींदसि त असां वटि माना असां ॾिसंदा आहियूं कराचीअ में त जेको पटे वालो आहे उनखे सिंधी टोपी पातल आहे, या जेको रेड़ी वारो आहे उनखे पातल आहे, त जॾहिं बि तव्हां अवसर अची वञो त माना अवसर माना ऑफिसर अबा कॾहिं कॾहिं छा आहे जो असांजी ॿोली में अवसर बाक़ी ट्रम्पू जी ॿोली में ऑफिसर, त शी वञो त पोइ पंहिंजो अजरक हुजे। हाणे मिसाल अमेरिका वियसि त उते मां हर जगह ते अजरक पाए घुमंदी हुअसि। सुठी माने सकाफ़त खे जेको आहे न उहा माना यादि रखो पंहिंजी। बिल्कुलु, ऐं माण्हुनि खे ख़बर पवे त जेके पढ़ियल माण्हू उहे बि सिंधी आहिनि। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, सुठो मैसेज ॾिनो। अॼु एंडिंग में बसि इहो ई चवंदसि जीअं हमेशह वांगुरु थोरो टाइम घटि आहे त मां जंहिंजी ड्रेसिंग जेका वेयर कंदी आहियां उहा निदास कलेक्शन वारा CTC शॉपिंग मॉल 3 तलवार 16 नंबर दुकानु आहे। ऐं असांजे प्रोग्राम जो हवालो ॾींदो त डिस्काउंट बिल्कुलु थी वेंदो। ऐं जॾहिं तव्हांखे का बि ड्रेस पसंदि अचे त उते वञी खोड़ सारी वैरायटियूं तव्हां उतां का बि ड्रेस जेको आहे बाए करे सघो था। बहरहाल ज़िंदगी रही त वरी जेको आहे अरबा ते गॾु हूंदासीं 4 खां 6 लाइव तव्हां सां हूंदासीं रंगनि भरी शाम में। ऐं तेसी ताईं अरबा ते वरी कोई नवां रंग हूंदा, कोई नवां महिमान हूंदा, के नयूं ॻाल्हियूं हूंदियूं, के नयूं मुस्कुराहटूं हूंदियूं, के नवनि रंगनि सां गॾु तव्हां सां मिलंदासीं। तेसी ताईं पंहिंजी होस्ट अज़रा ख़ान खे इजाज़त ॾींदो ऐं आख़िर में जेको आहे तोफ़ेल बाक़ा हूंदासीं ख़ूबसूरत के मुंहिंजे सभिनी दोस्तनि जे लाइ जेके सॼी दुनिया में रहनि था, मूंसां प्यारु कनि था, तव्हां सां सभिनी सां प्यारु कनि था, उन दोस्तनि जे लाइ ख़ूबसूरत उर्दू ट्रैक आहे, मां पेश करूं।